बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो से गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर हूँ। जी हाँ दोस्तों, जीअं अवांखे ख़बर आहे त लेजेंड अदाकारा शबीरा चन्ना जो 2 ॾींहं अॻु काज़ी अहमद शुगर मिल वटि एक्सीडेंट थी पियो, जंहिंजे नतीजे में शबीरा चन्ना खे काज़ी अहमद अस्पताल में फर्स्ट एड ॾेई नवाबशाह रेफर कयो वियो। नवाबशाह में डॉक्टरनि इहो ॿुधायो त आपा शबीरा चन्ना जी तबियत नासाज़ आहे, यानी कि उन जी तबियत तमामु नाज़ुक आहे। जंहिंखां पोइ शबीरा चन्ना जे धीउ नादिया चन्ना ऐं अतिया चन्ना शबीरा चन्ना के कराची खणण जो फ़ैसिलो कयो, जिते कराची खणाए डाउ हॉस्पिटल में एडमिट करायो वियो। जंहिंखां पोइ अदाकारा शबीरा चन्ना जी तबियत तमामु सुठे नमूने इम्प्रूव थी ऐं उन जॻह ते समूरा अदाकार तोड़े सहाफ़ी, तोड़े म्यूज़िशियन, तोड़े सिंगर आपा शबीरा चन्ना जे अयादत लाइ कराची डाउ हॉस्पिटल पहुता। जंहिंखां पोइ फ़नकार मुमताज़ मौलाई पिणु आपा शबीरा चन्ना जी अयादत लाइ डाउ हॉस्पिटल पहुतो ऐं नादिया चन्ना ऐं अतिया चन्ना सां पिणु उन मुलाक़ात कई। ऐं मुलाक़ात करण खां पोइ मुमताज़ मौलाई हिकु बहितरीनु ऐलान कंदे चयो त असां सभिनी अदाकारनि खे घुरिजे त आपा शबीरा चन्ना जी हेल्प कयूं ऐं आपा शबीरा चन्ना सिंध जो सरमायो आहे ऐं असां सभु गॾिजी उन जी हेल्प कंदासीं त उनखे हिकु नई ज़िंदगी मिली पवंदी ऐं हूअ वरी असां सां गॾु हूंदी।